नाज़रीन, पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां रिमांड जी इस्तदा कई वई आहे। मलिक जी अदालत पुलिस जी रिमांड वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अली ज़ैदी जी पेश थियण वक़्तु कारकुननि जी रश सबबि जज अदालत मां उथी वियो आहे। रश ख़त्म करण जी हिदायत कई आहे। पीटीआई कारकुननि जी अदालती अहाते मां ॿाहिरि निकिरण बाद जज ॿीहर मोटी आयो। 2013 वारे वाक़े जो केस हिन वक़्तु दाख़िल कयो पियो वञे। मां अहिड़े कंहिं बि शख़्स जो नथो सुञाणा। अली ज़ैदी जो चवणु आहे, वधीक चवणु आहे त वाक़े वक़्तु परॾेह वियल हुयसि। अली ज़ैदी पासपोर्ट अदालत में पेश कयो आहे। पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां रिमांड जी इस्तदा कई वई आहे। मलिर जी अदालत पुलिस जी रिमांड वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। मलिर जी अदालत में पुलिस जी रिमांड वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। पीटीआई अॻवान अली ज़ैदी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां रिमांड जी इस्तदा कई वई आहे। अली ज़ैदी जे पेश थियण वक़्तु कारकुननि जी रश सबबि जज अदालत मां उथी रश पियो, जॾहिं त रश ख़त्म करण जी हिदायत कई आहे। पीटीआई कारकुननि जी अदालती अहाते मां ॿाहिरि निकिरण बाद जज ॿीहर मोटी आयो। पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां रिमांड जी इस्तदा कई वई आहे। मलिर जी अदालत पुलिस जे रिमांड वारे दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अली ज़ैदी जे पेश थियण वक़्तु कारकुननि जी रश सबबि जज अदालत मां उथी वियो। रश ख़त्म करण जी हिदायत कई आहे, जॾहिं त पीटीआई कारकुननि जी अदालत अहाते मां ॿाहिरि निकिरण बाद जज ॿीहर मोटी आयो। पीटीआई अॻवान अली ज़ैदी खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां रिमांड जी इस्तदा कई वई आहे। इन वाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आज़म ज़ोरानी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? मलिर जे जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत फ्रॉड ऐं धमकियूं ॾियण जे केस में गिरफ़्तार पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी जी रिमांड वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अदालत थोरी देरि में केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदी। अली ज़ैदी जे तरफ़ां उन वकील अदालत में पेश थिया। उन्हनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त अहिड़े क़िस्म जी का बि ट्रांज़ेक्शन न थी आहे ऐं जंहिं क़िस्म जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे उहो कूड़ो ऐं सियासी बुनियादुनि ते आहे ऐं उनजो को बि एविडेंस मौजूदु न आहे, न पुलिस वटि आहे न कंहिं ॿिए वटि आहे। 2013 जी जेका अमाउंट ॿुधाए थो वञे ऐं उहो 2023 में केस दाख़िल कयो वियो। इहो सॼो जेको आहे उहो सियासी इंतकाम ते ॿधल आहे। जॾहिं त सरकारी वकील इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त अली ज़ैदी जे ख़िलाफ़ लॻल इल्ज़ाम जेके आहिनि उहे संगीन आहिनि। उन्हनि जी बाक़ाइदा इन्वेस्टिगेशन थियणु खपे। हिकु एफआईआर थी आहे, इन करे जेको आहे उनजी इन्वेस्टिगेशन मुकमल करण लाइ संदसि जिस्मानी रिमांड ॾिनो वञे। अदालत अॼु धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ थोरी देरि लाइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे ऐं थोरी देरि में अदालत इहो फ़ैसिलो कंदी त अली ज़ैदी जो रिमांड ॾिनो वञे या न। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आज़म ज़ोरानी तफ़सील ॾियण जे लाइ।